पनुआ खे लॻे कचे में बोर ऐं रसा ॻोठ महड़नि जे मोड़ वटां सिंधु दरिया पारां रुख मटाए सुमरा बचाव बंद खे तेज़ी सां छुहण ऐं पाणी जे दबाव सबबि कचे वारे सुमरा पवारी पुल बि ॿुॾी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु पनुआ तालुके जे कचे में बोर जो पाणी मौजूदु आहे, छाकाणि जो रवागुठ वारे इलाइक़े मां जंगनि महरनि जी मूड़ वटां सिंधु पारां रुख मोड़े डायरेक्ट सूमरा बंद ॾांहुं कयो आहे, जंहिं सबबु न रुॻो बचाव बंद जी हालति कमज़ोर थी वई आहे ऐं उहो बंद खे सिंधु जो पाणी डायरेक्ट छुहे पियो। उन सां गॾोगॾु सूमरा पवारी वारी जेका पुल आहे उहा बि ॿुॾी वई आहे ऐं नई पुल जेका ठेकेदार जी नाअहली सबबु तामीर नथी सघी आहे, उते पहले उनजो लोह बि नाकारा बणिजी वियो आहे ऐं कचे थोरे पके में ॿोॾ ऐं सिम सबबु वॾे पैमाने ते वबाई बीमारियूं पैदा थियूं आहिनि। ऐं ॿियो अव्हांखे ताज़ो ॿुधाईंदो हलां त हिकु ॿेड़ी जेका सूमरा तरफ़ वञी रही हुई, उन सां तेज़ छोलनि सबबु हादसो पेश आयो आहे, जंहिं सबबु यासीन बंगर मोटरसाइकिल समेत पाणी में किरी पियो ऐं ॿियो नौजवान लाली जो जथो ई पिणु पाणी में किरी पियो ऐं लखे रुपए जो क़ीमती सामान बि किरी पियो जेको ज़ाय थी वियो। बाद में टोबनि जी मदद सां यासीन भंगर खे त ज़ख़्मी हालत में ॿोॾ जे पाणी मां कढियो वियो आहे, पर उन हालतुनि हूंदे बि इंतिज़ामिया आबपाशी खाते वारा ऐं वस वारा निंड सुतल आहिनि। वाज़े रहे त इन पुल जी मरम्मत में नाक़स मटीरियल इस्तेमालु सबबु पुल टुटण सबबु 3 सालनि में 15 खां वधीक जानियूं ज़ाय थी चुकियूं आहिनि, पर पोइ बि इंतिज़ामिया ऐं वस वारा अघोर निंड सुतल आहिनि। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची